कंधकोट जे पुरत थैलेसीमिया जे मर्ज़ में मुब्तला 2 ॿारनि जे इलाज जी अपील कई आहे। राजा शेख तरफ़ां थैलेसीमिया में मुब्तला 8 वरनि जे पुट फैज़ान अली ऐं 10 वरनि जे गुलाब अब्बास लाइ लॻायल कैंप ते शहरनि वॾे अंग में शिरकत कई। नीगर जे वालिद राजा शेख चयो त संदन कैंप औलाद जे इलाज ताईं जारी रहंदी। पुरत अपील कई त संदसि औलाद जो इलाज कराए हयातियूं बचायूं वञनि। मेहड़ जे शहरीअ घर प्लाट ऐं ॿियनि मिल्कियतनि ते कब्ज़े जी कोशिश ऐं धमकियुनि जो नोटिस वठी तहफ़ुज़ जी अपील कई आहे। इम्ताज़ लाशारी प्रेस क्लब में दाईंदे चयो त संदसि पुफाट अब्दुल रज़ाक लाशारी जे फ़ौत थियण बैदि मिल्कियत घर प्लाट ऐं दुकाननि जी वसियतनामो संदसि ऐं अब्दुल हमीद लाशारी जे नाले ते लिखी वियो। हुन चयो त शाहनवाज़ लाशारी शहाब लियाकत ऐं ॿिया मिल्कियत तां हथ खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। शहरी मुताबिक़ कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ ॾिनो वञे। ऐं जीअं त पिरापट्टी जो हींअर हुन जो फ़ौत थियण खां अॻु में जेको सो पिरापट्टी मूंखे लिखी ॾेई वियो आहे हाजी हमीद लाशारी खे ऐं मां मूंखे पाण लिखी ॾेई वियो आहे त बाबा ही मुंहिंजा वारस आहिनि, ॿिया मुंहिंजा को बि वारस कोन्हे। उहो शनाख़्ती कार्ड जी ऑफिस में उहो रिकॉर्ड आहे ऐं बख़्शल खोखर होत कमिशनर वटि बि रिकॉर्ड आहे, उते फिंगर सयूं करे वियो आहे। हाणे ही असांखे क़तलु करणु चाहिनि था, असांखे इन्हनि मुख खतरो आहे। असां चीफ जस्टिस खे माना जेको अपील था कयूं, सम्झी IG सिंध खे अपील था कयूं त इहे जेके असांजा दुश्मन आहिनि असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।